अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया चार जेडियो न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। करीमाबाद वासी बुनियादी सहूलतुनि खां महरूम, चूंडियल नुमाइंदा गुम। वधीक ॾिसूं था करीमाबाद में चार जेडियो न्यूज़ जे रिपोर्टर जावेद रिंद जी हीअ रिपोर्ट। अॼु मां नवालुनि जी भरिसां करीमाबाद में मौजूदु आहियां। जीअं त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, करीमाबाद हमेशह नज़रअंदाज़ रहियो आहे। हितां जा माण्हू MP MNA PP वारनि खे वोट ॾींदा आहिनि, पर नाअहली इहा आहे जेका हिन इलाइक़े में न स्कूल आहिनि, न इस्पताल आहिनि, न रस्ता ॾिना विया आहिनि ऐं न की नालियूं ॾिनियूं वियूं आहिनि। अचो त नाज़रीन, हितां जे माण्हुनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल करायूं था। ॾिसो पिया, असां पीपल्स पार्टी खे पोयां जॾहिं खां तक़रीबन 20 खां 30 सालनि खां सपोर्ट कयूं पिया था। ऐं असां वटि जेका नुमाइंदा ईंदा आहिनि इलेक्शन जे टाइम ते इहो वाइदा करे वेंदा आहिनि त असांखे रोड रस्ता तव्हांखे सभु सहूलियतूं ॾींदासीं, लेकिन अॼु ताईं असांखे पको रस्तो ताईं न ॾिनो वियो आहे। हीउ ड्रेनेज असां ठाहियो, हीउ पंहिंजी मदद पाण ॻोठण ठाहियो आहे। असांखे हेसिताईं जो स्कूल जी सहूलियत मुयसरु कोन्हे, असां डिस्पेंसरी कोन्हे को। असां इहो अपील कयूं था गवर्नमेंट सां, पीपल्स पार्टी सां, त जीअं तव्हांजो नारो आहे अहिड़ो ई असांखे अस्पताल मुहैया कया वञनि। असांजा ॿार प्राइमरी स्कूल जे करे रोड जे हुन पासे क्रॉस थियनि था, त हुन जे करे ॾाढा हादसा थियनि था, त असां हिन जे करे ॾाढा परेशान आहियूं। असांखे स्कूल ॾिना वञनि, असांखे डिस्पेंसरी ॾिनी वञे, असांखे रोड रस्ता, असां वटि लाइटूं कोन्हनि के, जीअं त लाइटूं ताईं असां वटि का शइ कोन्हनि। त हेसि ताईं हालांकि असां रोड जे मथे करीमाबाद स्टॉप आहे, हाईवे जे मथे, हुनजे बावजूदि असांखे का शइ न आहे ॾिनी। शइ कान्हे हिते, न को रोड आहे ऐं न का अस्पताल आहे, न को डिस्पेंसरी आहे। असांजा बच्चा ॿाहिरि परियां पासे वञण था रोड जे, ऐं हादसे जो ख़तरो आहे। अॻे हिकिड़ा ॿ बच्चा वीचारा एक्सीडेंट बि थी विया आहिनि। त असांखे सहूलियतूं ॾेई वञणु, असांखे दरख़्वास्त आहे पीपल पार्टी खे, त असांखे कुझु न कुझु सहूलियतूं ॾियणु। हा, न नालियूं आहिनि, नालियूं असां पंहिंजी मदद सां पाण ठाहियूं आहिनि। हिकिड़ी नाली ठहियलु आहे, बाक़ी सभु पाणी ईअं घरनि में वहे थो। 5 फुट रस्ता जेको हिननि में वहण था पाणी, ऐं सॼो किन लॻो। हमारे पास स्कूल नहीं है, हम रोज क्लास करके स्कूल जाते हैं। करीमाबाद के करीमाबाद के करीमाबाद के अस्पताल दो, करीमाबाद के अस्पताल दो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।